अस्सलाम वालेकुम। टे थी विया आहिनि ऐं मां अची वई आहियां क्राफ्ट जी हिकिड़ी वीडियो सां गॾु। तव्हांखे यादि हूंदो कल्ह असां ऑयल जी हिन बॉटल मां हिकिड़ो ख़ूबसूरत ऑर्गेनाइज़र ठाहियोसीं। सो हीअ बाक़ी अधु बोतल मूं वटि बचियल हुई त इन जो हीअ मथियों वारो पार्ट असांखे फ़िलहालु नथो खपे, इहो कटे अलॻि कयो आहे। ऐं बोतल खे जेको आहे तव्हां ॾिसंदव त मां यूज़ कंदमि हिन तरह त जीअं हिन जो हीअ जेको थोरो खुलियल पासो आहे इहो मथे अची वञे, ठीकु आहे। ऐं हीअ जेको सिधो तरो आहे इहो हेठां अची वञे, तंहिंजे करे तव्हां ॾिसंदव त हिन ते नालो बि जेको आहे ऑयल जो बोतल जो उहो तव्हांखे उबतो नज़र ईंदो। त ईअं अहिड़ी तरह सां मूंखे यूज़ करिणो आहे त जीअं मां हिन जो हीअ जेको खुलियल पासो आहे इहो वधीक मथे हिसे में यूज़ करे सघां। सो सभिनी खां पहिरियों हाणे हीअ कटियल आहे, हेॾां बि कटियल आहे, होॾां बि कटियल आहे, छो त हिन जो तरे वारो हिसो त असां यूज़ करे चुका आहियूं। त असां हिन मां छा ठाहींदासीं? सो हिन मां असां ठाहींदासीं ज़बरदस्त हिकिड़ी बास्केट। जीअं जीअं ठहंदी वेंदी तीअं तव्हां ॾिसंदा वेंदव, हैरान बि थिजो, ख़ुशि बि थिजो ऐं आइडियाज़ संभालींदा वञो ऐं कमु कंदा वञो। हिन खे मां कवर कंदमि प्लास्टिक जे इन जेको बि कंटेनर जो पार्ट मूं वटि आहे हिन ॿोरीअ सां। हीअ ॿोरी कंहिं ॿोरीअ मां कटे कोन खई आहे, बल्कि अलॻि सां सिधा पीसिस बाज़ार में मिलंदा आहिनि। मूं वटि ॾाढो पुराणो आहे, नओं कोन्हे, हीअ इलाही अरसे जो रखियल आहे। हीअ मां पहिरियों बि किथे यूज़ करे चुकी आहियां, कंहिं बैकग्राउंड में मां इस्तेमालु कयो, साफ़ु सुथिरो हुयो त मूं लाहे रखी छॾियो। त काई बि शइ दुनिया में बेकार न आहे। हिन जी मां जेका ड्रेग केतिरी खई आहे, एतिरी खई आहे जो हीअ हिन खे अंदरां बि कवर करे वञे ऐं ॿाहिरां बि। हिन खे मां ईअं वेड़े वेंदमि, हिन जे चौधारी वेकर मां मापे छॾी आहे। तव्हां ॾिसो त हिकु ॿिए जे मथां पियो अचे त हीअ वेकर मापियल आहे, ग्लू लॻंदी बंदि थी वेंदो। ऐं हीअ जो ड्रेग बि मापियल आहे, त हिन खे मां हीअ अंदरि जे तरफ़ फोल्ड करे छॾींदमि त हिन जो जेको हीअ रफ किनारो आहे इहो बि ढकिजी वेंदो ऐं हीअ अंदरे पासे बि कवर थी वेंदो। सो हिन खे ॿिन्ही पासनि लाइ करिणो आहे कवर। त असां हाणे हिन खे कंदासीं कवर करणु शुरू। सो मूं वटि थोरी पहिरियों वारे ट्यूब में बचियल ग्लू आहे। हमेशह मां हीअ ग्लू यूज़ कंदी आहियां। कॾहिं कॾहिं मां ग्लू गन बि यूज़ कंदी आहियां जिते मूंखे लॻे त इंतिहाई ज़रूरी हुजे। सो हिन खे असां कयूं था हाणे शुरू हणणु। हीअ हिन जो हेठियों पासो आहे ऐं जेको खुलियल आहे थोरो उहो मथियों पासो आहे। पर तव्हां वटि जहिड़े बि क़िस्म जी बोतल हुजे, हर ऑयल जूं जेके बोतलूं आहिनि उहे डिफरेंट आहिनि। त हीअ मूं वटि जेका आहे उनखे मां पंहिंजे हिसाब सां यूज़ थी कयां। सो पहिरियों मथे हिसे ते मां थोरी ग्लू हणंदी वेंदमि ऐं हिन ॿोरीअ खे बि चिमड़ाइणु इंतिहाई आसान आहे, छो त हिन में भुज आहिनि त उहे हिन खे ॾाढो हेल्प कंदा, सपोर्ट कंदा चिंबड़ण में। ठीकु आहे। सो हिन खे मां कहिड़ी तरह सां कटियो आहे, हिन जो मां कीअं हिसाबु रखियो आहे, हिसाबु मां ईअं रखियो आहे त हीअ ॾिसो, हीअ मां हिन जी वेकर खई आहे। हेतिरो हिसो हिन में हीअ अंदरि वेंदो, फ़िलहालु अंदरि नथी मोड़ियां मां, पर रुॻो मोड़े ॾिसणो आहे त हा हेतिरो असांखे खपे। ठीकु आहे। हीअ हिसो वधियल आहे, इक्वल एतिरो ई हिसो हिन में अंदरि वेंदो जेतिरी हिन जी लेंथ आहे, ऐं एतिरो ई हिसो हिन जे ॿाहिरां वेड़बो लाज़मी। ऐं उनखां पोइ असांखे जेको हीअ तरे जे पासे खां वधियल आहे इन जो वरी आख़िर में हिसाबु किताबु कयूं था त इन जो छा करिणो आहे। ठीकु आहे। सो फ़िलहालु हिन खे चिंबड़ाईंदासीं ऐं यकीनन जल्दी चिंबड़ी वेंदो। तरे ॾांहुं बसि इहो ख़्यालु रखिणो आहे त इक्वल छॾियो। सो हिन खे कवर करणु पहिरियों ज़रूरी आहे ऐं मूंखे उमेदु आहे तव्हां इंजॉय कंदा हूंदव मुंहिंजा हीअ क्राफ्ट जेके आहिनि। मुंहिंजो शौक़ु आहे, जुनून आहे, मुहबत आहे, जेको बि चओ। सो बसि चाहिनि त तव्हां सां बि इहो ज़रूरु शेयर थी वञे। अच्छा, त हाणे मथियां चिमड़णु शुरू थी वियो आहे, छो त हल्की ग्लू हई। हाणे हिन खे असां हेठां बि थोरी थोरी ग्लू हणंदा वेंदासीं त जीअं हीअ हेठे तरफ़ बि चिंबड़ी वञे ऐं थी सघे त कुझु कुझु विच ते बि। घणी हणण जी ज़रूरत कोन्हे, मथे ऐं हेठि हणण जी ज़रूरत आहे त जीअं उन ते प्रॉपरली हे चिंबड़ी वञे। सो हिन खे दॿाईंदासीं आस्ते आस्ते। ऐं जीअं मूं पहिरियों बि चयो, सब्र सां कमु करण जी ज़रूरत हूंदी आहे, तकड़ि कमु शैतान जो हूंदो आहे, सुठो कोन थींदो, रफ थींदो। इन करे एहतियात सां आस्ते आस्ते आराम सां कमु करिणो आहे। ठीकु आहे। सो इहो सॼो चिंबड़ाइबो ऐं कोशिशि कयो त हिन में गुंज न अचनि। बोतल में पाण ई टेक्सचर आहे, हिकिड़ो पाण ई डिज़ाइन आहे, उन ते थोरो घणो तव्हां उभरी पवंदो जेको बि हुनजो अंदरो डिज़ाइन आहे, पर घणो न थिए, यानी तव्हांजे तरफ़ां कोताही न थिए। बाक़ी हाणे जेको बोतल में मसइलो आहे उहो त आहे, उनखे असां कुझु नथा करे सघूं। सो ही एॾी हिकिड़ी ज़बरदस्त शइ ठहण वारी आहे जो तव्हांखे यकीनन वणंदी। हाणे मूंखे हाणे पक आहे त तव्हां पसंदि कंदव। हिन खे ॾिसूं त तव्हांजो रिस्पॉन्स छा थो अचे।
तव्हांजा कमेंट्स छा था अचनि, मुंहिंजे उमेदनि जे मुताबिक़, मुंहिंजे अंदाज़नि जे मुताबिक़ था अचनि या उनजे ख़िलाफ़ था अचनि, उहो त हाणे तॾहिं ख़बर पवंदी जॾहिं मां हीउ पूरो ठाहे वेंदमि। सो ही असां कवर हिनखे कयो आहे। अंदरियों पासो फ़िलहालु न मोड़ींदासीं, ॿाहिरों जेको आहे ॻंढु उनखे चङी तरह सां बंदि करिणो आहे ऐं मज़े सां ॻंढिजी वेंदो, हिन में कोई मसइलो न आहे। ऐं हाणे असां हिनखे जेको आहे सिर्फ़ु कटिंग कंदासीं ईअं हल्की, हेठों पासो आहे हीउ तरे वारो साइड जेको मूं वधाए छॾियो हो। मथे पासे ॾांहुं त मूं इलाही सारो वधायो आहे जेको पूरो हिन में अंदरि हलियो वेंदो, पर हेठे पासे ॾांहुं मूं थोरो वधायो आहे। ठीकु आहे, उनखे ईअं हल्का हल्का कट हणंदासीं। हिनखे असां फ़िलहालु छॾे था ॾियूं, हीउ आख़िरी कमु आहे। ठीकु आहे, तेसि ताईं असां हिन में हणंदासीं कुझु हैंडल्स। हैंडल्स ठाहिण जे लाइ मूं जेका शइ यूज़ कई आहे उहा आहे हीअ वायर। हीअ वायर ॾिसो, लोह जी तार आहे ऐं हीअ शटरिंग में ख़ासि तौर ते यूज़ थींदी आहे। जॾहिं घर ठहंदा आहिनि त उहा तव्हांखे कंहिं बि हार्डवेयर जी दुकान तां मिली वेंदी। उन मां 2 पीसिस खयां ड्रिघा, हीउ ॾिसो, ऐं उन्हनि खे मां कवर करे रखियो आहे पहिरियों खां ई हिन सूतलीअ सां, छो त हिते वेही मां कवर कंदमि त इलाही टाइम वठंदो। ठीकु आहे, सो हिन जा हैंडल्स ठाहिण जे लाइ हिननि खे मां सूतलीअ सां कवर कयो आहे। ऐं असां हाणे ॿिन्हिनि खे गॾु वठी, छो त जीअं त हीअ तार आहे, लोह जी वायर आहे, आराम सां फोल्ड थी वेंदी, ॿिन्ही खे गॾु वठी असां थोरो हैंडल जो शेप ॾींदासीं त जीअं जेतिरो बि असां मोड़ियूं त सेम जेको आहे हिसाबु किताबु हुजे, ईअं न थिए त हिकिड़ो घणो मुड़ी वञे हिकिड़ो घटि मुड़ी वञे। ऐं ॿी ॻाल्हि त वायर आहे, थोरो घणो फ़र्क़ु बि थी वियो त असां हुनखे पाण ई सेट करे सघूं था। हीउ ॾिसो, पूरी कोशिशि करे हिननि खे हिकु जेतिरो मोड़णो आहे। सो ही 2 हैंडल्स रेडी आहिनि, इन्हनि खे असां हणंदासीं हिन पंहिंजी बास्केट में, ऐं हिन हैंडल्स जे करे ई उहो बास्केट जो लुक ईंदो। त हाणे करिणो छा आहे, पहिरीं ॻाल्हि त हीउ जेको हिसो असांखे अंदरि करिणो हो, ठीकु आहे, उनखे हिते मोड़े ॾिसंदासीं ऐं ॾिसंदासीं त असांखे हैंडल किथे हणणा आहिनि। उन में असां हीअ वायर विझंदासीं। हाणे हिते मूंखे हणणा आहिनि ऐं जीअं त ॿोरी आहे न, त हिन में आराम सां असां सुराख बि करे था सघूं। ठीकु आहे, जीअं मिसाल हीअ पेन आहे, बंदि थियल पेन सां ई मां हिन में थोरो होल कयां थी। हीउ ॾिसो थी वियो है न, ओतिरो ई इक्वल फ़ासिले ते जिते मूंखे हैंडल जो ॿियो पासो विझणो आहे, हिन ॿोरीअ में मां ॿियो होल कंदमि। ठीकु आहे, सो ईअं जेको आहे न, हीउ अंदरि हलियो वेंदो हिन में त ॾाढो सुहिणे नमूने ॻंढिजी वेंदो। हाणे हिनखे हिन में था विझूं, वरी हिसा थोरो अंदरि करे, हीउ तव्हां ॾिसो, हीउ 2 हिसा असां अंदरि कया आहिनि हिन में। हिनखे हिते असां ग्लू हणी छॾींदासीं। ठीकु आहे, ग्लू हिन में हणूं था त जीअं हे हिन में फिक्स थी वञे, ऐं जीअं त उन ते सुतली आहे तार जे मथां ऐं मथां ॿोरी आहे, ॿिन्ही में जेके आहिनि तंदूं आहिनि, नंढा नंढा बुज आहिनि, त हीअ आराम सां हिन में चिंबड़ी पवंदा। ऐं इतां तव्हां हिनखे ॿोरीअ खे अंदरि उथलाए छॾियो, फ़िलहालु हितां सिर्फ़ु, छो त अञा असांखे ॿियो पासो बि हिन जे अंदरि करिणो आहे। ठीकु आहे, सो हीउ थी वेंदो फिक्स पाण ई। ऐं हाणे असां हिन जे बिल्कुलु आम्हूं साम्हूं जेको ॿियो साइड हो असांजो, उनजो असां हैंडल हणंदासीं। फ़िलहालु हीउ कोन बीहंदो, हीउ किरे थो, छो त आलो आहे। त हीअ पेन खणूं था ऐं बिल्कुलु हिन जे साम्हूं असां ॾिसंदासीं, जिते हीउ 2 सुराख कयासीं, उन जे साम्हूं असां हिन ॿोरीअ में 2 सुराख ॿिया कंदासीं, त जीअं हे हैंडल जेके आहिनि बिल्कुलु हिक ॿिए जे आम्हूं साम्हूं अचनि। ईअं न थिए त पासे ते लॻी वञनि त हिक ॿिए जे थोरो घणो फ़र्क़ु थी वञे त सुहिणो न लॻंदो ॾिसण में, ऐं हिनखे झलींदासीं बि त उहो ढिलो हूंदो। त हीउ ॿियो हैंडल खणूं था। ठीकु आहे, हीउ 2 ॿिया सुराख कढिया आहिनि, इन में असां हीउ विझूं था हैंडल, ऐं ओतिरो ई हिसो हिन जो अंदरि कंदासीं जेतिरो असां पंहिंजो पहिरें वारे जो कयोसीं। पहिरें हैंडल जो जेतिरो हिसो असां वायर जो अंदरि कयो, ओतिरो ई हिसो अंदरि कंदासीं, जो ईअं न थिए त हिकिड़ो हैंडल असांजो नंढो लॻे ॿियो वॾो लॻे, ईअं न थियणु घुरिजे। सही आहे, सो हिन जे अंदरि बि ग्लू हणी ऐं हाणे असां हिनखे सॼी ॿोरीअ खे चौधारी हिन में अंदरि करे छॾींदासीं। सो पहिरियों असां हिन जे हैंडल्स जे जेके अंदरियां पार्ट्स आहिनि उन्हनि ते ग्लू था हणूं, ऐं पोइ हणूं था असां चौधारी हिन दॿे में, जंहिंखे अञा ताईं कोई तरो न आहे। फ़िलहालु तरो बि हिन जो ठही वेंदो इनशाला, ऐं ॾाढो सुहिणो ठहंदो। ठीकु आहे, सो हिनखे कंदासीं अंदरि प्रॉपरली। थोरी देरि हिनखे झलणो हूंदो त जीअं हे चङी तरह हैंडल हिन में फिक्स थी वञे।
ठीकु आहे, छो त ज़ाहिरी ॻाल्हि आहे ग्लू आली आहे तकड़ में कोन चिंबड़ंदी जेसि ताईं थोरी ड्राई थिए। ऐं अंदरां बि हाणे हिन सॼे खे ग्लू हणी हिक ॿिए जे मथां जेके हिन जा ॿाहिरियां पार्ट्स आहिनि जीअं असां ॿाहिरि हिन में जेको ॻंढ हयोसीं ही त अहिड़ी तरह अंदरि बि ॻंढ आहे त उन अंदरि ॻंढ खे बि ग्लू हणी प्रॉपरली ॻंढे छॾिणो आहे। ऐं यकीन कयो वाह जी शइ ठहण वारी आहे। ऐं प्लीज़ कमेंट ज़रूरु कजो। तस्नीम सुल्ताना वालेकुम अस्सलाम। कमेंट्स तव्हांजा हिन महिल थी सघे थो मां जवाबु न बि ॾेई सघां तकड़ में, पर फाइनली मां तव्हांजा कमेंट्स पढ़ंदमि ऐं उन्हनि जा जवाब बि ॾींदमि। सो हाणे असां हिन खे थोरी ग्लू हणी जेको हेठियों पासो आहे उनखे बि कंदासीं अंदरि, पर घणो न, यानी हल्को हल्को चिंबड़ाए वञो, प्रॉपरली चिंबड़ाइण जी ज़रूरत कान्हे, बसि जीअं थोरो अंदरि फिक्स थी वञे। छो त हिनखे अञा ॿाहिरों असां कुझु ॿियो हणिणो आहे हिन जे बेस ठाहिण जे लाइ, हिन जो तरो ठाहिण जे लाइ। कमेंट कंदव त मां तव्हांजा नाला पढ़ी थी सघां हिन महिल, ऐं पूरो कमेंट शायदि मां न पढ़ी सघंदमि छो त मुंहिंजो ध्यानु जेको आहे सॼो मुंहिंजे कम ॾे आहे, ऐं लाज़मी मां तव्हांजे कमेंट्स जा जवाबु ॾींदमि। ॾिसो हीउ हेतिरो जेको हेठियों पासो आहे बसि ईअं ई असां अंदरि कयो आहे थोरो, ठीकु आहे, ऐं मथियों त प्रॉपरली अंदरि करिणो ई आहे। सो हाणे असांखे खपंदो हिन जो तरो। तरे जे लाइ हीउ हिकिड़ो खयूं पाठो, हीअ जेके ड्रेसिस वठूं था उन्हनि में अहिड़े क़िस्म जा पाठा हूंदा आहिनि, सन्हड़ो आम पाठो आहे। हिन खे पहिरियों ई मां हिन जे मथां रखी ऐं मां हिन खे ड्रेस करे चुकी आहियां, ठीकु आहे। सो हीउ ट्रेस थियल आहे, त हाणे हिन खे असां कटींदासीं। कटींदासीं कीअं, जेका लाइन ट्रेस थियल आहे उन जे थोरो अंदरि करे कटींदमि मां, ठीकु आहे, यानी प्रॉपर सेम लाइन ते न, थोरो अंदरि कटे करे मां तव्हांखे ॾेखारियां थी। छो त हिन चौधारी असांखे ॿोरी जेका पीस वेड़णो आहे, अगरि उहो वेड़ींदासीं त इलाही थुल्हो थी वेंदो, तंहिंजे करे पंहिंजे एक्चुअल साइज़ खां असां हिन खे थोरो नंढो करे कटींदासीं। त जॾहिं असां हिन मथां इहो रैप कयूं ॿोरी जो पीस त हिन खे घणो फ़र्क़ु न पए। हीउ ॾिसो, हीउ पाठो मूं कटे वरितो आहे ऐं तव्हां ॾिसंदव त हीअ लाइन जे अंदरि कटियो अथमि, हीअ लाइन ॾिसो छॾे करे कटियो आहे, ठीकु आहे। त अहिड़ी तरह इहे ॿई पीसिस असां कटींदासीं। हिकिड़ो ॿई पीसिस जेके आहिनि उहे थोरो लाइन जे अंदरि कटींदासीं। हिकिड़ो लॻंदो हिन जे ॿाहिरां तरो ऐं हिकिड़ो लॻंदो हिन जे अंदरां तरो। अहिड़ी तरह सां जेके ॿोरीअ जा पासा आहिनि खुलियल उहे बिल्कुलु फिक्स थी वेंदा ऐं नीट ऐं क्लीन हिकिड़ो लुक जेको आहे ॾींदो। ज़बरदस्त बास्केट ठहण वारी आहे, मल्टीपर्पज़, तव्हां जीअं चाहींदो इनखे यूज़ करे सघंदव। सो ही मूं वटि आहे अञा कपिड़ो ई चइबो हिनखे। हीअ ॾिसो था हिन में सितारा बि लॻल आहिनि। हीअ पहिरियों मां कंहिं हंधि बैकग्राउंड में यूज़ करे चुकी आहियां। सो साफ़ु सुथिरो हुयो, सफ़ा नओं हुयो, तंहिंजे करे मां वापसि हिनखे खणी रखियो। हे पुराणा सितारा हिन तां लही विया ऐं हीअ कोई मां सम्झां थी कोई 20-25 साल पुराणो आहे। त हाणे असां हिनखे हिन ते चिंबड़ाईंदासीं, ठीकु आहे। ॿई पीसिस हिन ते चिंबड़ायूं था हल्की ग्लू हणी, त जीअं बसि हिन ते चङी तरह सां फिक्स थी वञे ऐं पासनि खां थोरो थोरो छॾिणो आहे, ठीकु आहे, त जीअं असां हिनखे अंदरि मोड़े सघूं त प्रॉपरली मुड़ी वञे। अहिड़ी तरह ॿियो पार्ट बि हुनखे बि हल्की हल्की ग्लू हणी हिन ते रखंदासीं। ऐं हिन जे चौधारी बि असांखे कुझु स्पेस ॾियणो आहे, त जॾहिं असां हिनखे ढकियूं कवर कयूं त असां वटि एतिरो हुजे पार्ट जो हिनखे चौधारी वेड़िजी वञे। हाणे हिनखे कटियूं था। सो काई बि शइ दुनिया में बेकार न आहे ऐं यूज़ शयूं जेके बि आहिनि, तव्हां ॾिसो असांजूं सिंधी औरतूं, सिंध जूं औरतूं सुघड़ सेवतियूं सोननि हथनि वारियूं सॼी उमिरि जेको हूंदो यूज़ कपिड़े मां रिलियूं ठाहींदियूं, इहा त सभिनी खे ख़बर हूंदी। सो उन इस्तेमालु थियल कपिड़े जो केॾो फ़ाइदो वठंदियूं, त असां उन कपिड़े खे सम्झो हिकु दफ़ो पाइण में यूज़ कंदासीं तन ढकण में, वरी पोइ उन जा हंध बिस्तरा ठहंदा, उन जी ज़रूरत पूरी थींदी। यानी साॻी शइ जो 2 दफ़ा इस्तेमालु, इहा त असांजी पुराणी रिवायत आहे न। सुघड़ाइप असांजे सिंधी मायुनि जो, सिंधी मुआशिरे जो हिकिड़ो ईअं सम्झो त अहम हिसो आहे, अहम जुज़ो आहे। सो हिन जा थोरा थोरा किनारा कंदासीं गोल, ठीकु आहे, त जीअं असां हिनखे जॾहिं मोड़ियूं त हीअ असांखे मोड़ण में आसान थी। किनारा कुंडूं थी वियूं हिन जूं गोल। हाणे हिनखे ॾींदासीं हल्का हल्का कट। काई बि गोलाई हुजे न, उनखे जेकॾहिं उथलाइणो हुजे त उनजे मथां कट ज़रूरु ॾिजनि,
ईअं करण सां उहो ॾाढी आसानीअ सां उथली वेंदा आहिनि ऐं उन में को गुंज बि न थींदो आहे ऐं सफ़ाई सां कमु थी वेंदो आहे। ठीकु आहे। सो हिन ॿिन्ही खे मां कट थी हणां। समीर अनवर, वालेकुम अस्सलाम, मोस्ट वेलकम। ॾाढी ख़ुशी थी मूंखे, तव्हां जिन बि मूंखे जॉइन कयो आहे ऐं ॾिसण वारा त इलाही सारा आहिनि, कमेंट करण वारा थोरा आहिनि, पर ख़ैर आहे, का ॻाल्हि न आहे। भली करे आयो, जी करे आयो हिन लाइव मुंहिंजे सेशन में। जेको हीउ सिलसिलो मां सेखारण जो शुरू कयो आहे, मूंखे तव्हांजी मोट खपे, रिस्पॉन्स खपे त हीउ सभु कुझु तव्हांखे कीअं थो लॻे। ऐं प्लीज़ इहे लाइव वीडियोज़ जेके आहिनि शेयर बि कयो, हुन शेयर जो ऑप्शन आहे त तव्हां शेयर बि कयो त जेके ॿिए कंहिंखे बि अगरि अहिड़े कंहिं कम जो शौक़ु हुजे त उहो बि करे सघे। ॾिसो हाणे हीअ असां हिन जा किनारा बि जेके आहिनि थोरा घणा कटे छॾिया आहिनि, कट हया आहिनि, यानी हिन खे हाणे हणंदमि मां चौधारी ग्लू, त जीअं हे किनारा हिन जा प्रॉपरली मुड़ी वञनि। कोई सवाल हुजेव, कुझु पुछिणो हुजेव त तव्हां कमेंट कयो, उनजो जवाबु भली मां हाणे त नथी ॾियां छो तव्हां हिन पासे बिज़ी आहियां, पर मां पोइ तव्हांखे हिन जो जवाबु ज़रूरु ॾींदमि। जीअं ई मुंहिंजी हीअ वीडियो ख़तमु थींदी त मां तव्हांजे कमेंट सां जवाबु ॾींदमि। हिन खे हाणे असां कंदासीं सिक्योर। ठीकु आहे। हथ सां दॿाईंदा बि वेंदासीं, मोड़ींदा बि वेंदासीं। मूं इन लाइ तव्हांखे चयो त हीउ थोरो असांखे पार्ट जेको आहे नंढो कटिणो आहे एक्चुअल लाइन खां, छो त हिन खे जॾहिं असां हेॾो थुल्हो सारो बोरीअ जो पीस वेड़ींदासीं त हे पाण ई हिननि जी साइज़ जेका आहे न पूरी थी वेंदी। थोरो टाइम लॻंदो, ज़ाहिरी ॻाल्हि आहे, हर कम में महिनत थी लॻे ऐं सुठी फिनिशिंग जे लाइ ज़रूरी आहे त तव्हां सब्र सां कमु कयो, जीअं मां बार बार चई रही आहियां इहो। सो हिन ट्यूब में हाणे ग्लू त थोरी बची आहे, पर मां ईअं एॾी तकड़ी ऐं एॾी आसानीअ सां शयुनि खे छॾींदी कोन आहियां, सो मां हिन मां अञा इलाही ग्लू कढंदमि। ईअं ई करण बि घुरिजे, छो त हर शइ असांजे हक़ लाल जी महिनत जे पैसनि सां थी अचे, मुफ़्त में असांखे कुझु नथो मिले, इन करे ज़रूरी आहे त असां शयुनि खे पूरो पूरो इस्तेमालु कयूं। ठीकु आहे। सो हीउ काफ़ी सारो थी वियो आहे, हिन खे रखूं था साइड ते ऐं तेसि ताईं मां हिन ॿिए खे रेडी कंदमि। हाणे हिन जी फिनिशिंग जेका ईअं आहे ॿाहिरें पासे ॾांहुं, अंदरे ॾांहुं त ज़ाहिर आहे रफ हूंदो, ॿाहिरें पासे ॾांहुं इहे बिल्कुलु फाइन फिनिशिंग्स आहे। हिन खे बि असां हणूं था ग्लू, ईअं ई चौधारी पासनि खां हणी ऐं असां हिन जा कट जेके बि आहिनि उहे मोड़ींदासीं। ऐं हीअ हिन ग्लू में इहो हूंदो आहे, हथ त ॾाढा था ख़राबु थियनि पर ॾाढी जल्दी लही वेंदी आहे। हे यानी तव्हां हथनि खे थोरो मेटींदो न त हीअ मरोड़ी थी लही वेंदी आहे। ऐं एक और बात मैं कहना चाहती हूँ कि अगर कोई उर्दू बोलने वाला भी दिख रहा हो तो वो उर्दू में मुझसे बात कर सकता है, कमेंट कर सकता है। मां बास्केट थी ठाहियां, समीर अनवर ऐं शिफ़ा काज़ी, वालेकुम अस्सलाम, मोस्ट वेलकम शिफ़ा। ज़बरदस्त बास्केट ठहंदी। ऐं अॼु असां जेका कल्ह ऑयल बॉटल यूज़ कईसीं ऑर्गेनाइज़र ठाहिण जे लाइ, उन जो बचियल हिसो अॼु असां यूज़ था कयूं बास्केट ठाहिण जे लाइ। सो इन खे मां ॾेखारियां थी तव्हांखे जेको कुझु मां करे चुकी आहियां। ज़ाहिरी ॻाल्हि आहे, मूंखे तव्हां सां शेयर ई करिणो आहे त मां ज़रूरु शेयर कंदमि। सो जॾहिं कंहिं बि हुनर में, कंहिं बि महिनत जे कम में, कंहिं बि आर्ट ऐं क्राफ्ट में हथ ख़राबु थियनि न, सची ॻाल्हि आहे, इहा फ़ख़ुर जी ॻाल्हि हूंदी आहे, या परेशानी जी ॻाल्हि न हूंदी आहे। हथ फ़नकारनि जा ख़राबु थींदा आहिनि, हा न, जेके मलकान जा न थींदा आहिनि, शहज़ादियुनि जा न थींदा आहिनि, महिनत कशनि जा हथ ख़राबु थींदा आहिनि। ऐं महिनत कश अलाह जो दोस्त आहे, हुनर वारो अलाह जो दोस्त आहे। चवंदा आहिनि हुनर बादशाह आहे। इहो बि चवंदा आहिनि सिंधीअ में त हुनर वारो कॾहिं बुख न मरंदो आहे, यानी उहो पंहिंजे हुनर सां पैसो कमाए सघे थो। ऐं मां तव्हांजे अॻियां मिसाल आहियां। कोई मां ईअं कोई बंगला ऐं कुझु अहिड़ो न ठाहियो आहे, पर मतिलबु मां एग्ज़िबिशन्स हणंदी रही आहियां पास्ट में। ऐं हीअ पेज जंहिं ते तव्हां हीअ वीडियो ॾिसी रहिया हो, उन ते मुंहिंजा एल्बम्स चेक कयो। मुंहिंजो पास्ट वर्क जेको आहे, मां हैदराबाद में रहंदी हुअमि पहिरियों, त मां उते ॾाढियूं एग्ज़िबिशन्स हणंदी हुअमि। ऐं पोइ मां हिते कराची शिफ्ट थी वई आहियां त मूं सभु कुझु छॾे ॾिनो। ज़ाहिर आहे हिते मुंहिंजी एतिरी ॼाण सुञाण कोन्हे जो मां एग्ज़िबिशन्स लॻायां ऐं एतिरा माण्हू जमा करे सघां, तंहिंजे करे मूं छॾे ॾिनो ऐं मां पंहिंजे यूट्यूब चैनल ते ऐं पंहिंजे हाणे हिन पेज ते कमु शुरू कयो आहे। सो बसि इहो मुंहिंजो शौक़ु आहे, मुंहिंजी हॉबी आहे। ऐं अलाह जो शुक्र आहे, मां हिकिड़ी ख़ुशहाल फैमिली सां मुंहिंजो तालुक़ु आहे, त मूंखे इहो अहिड़ा मसइला न आहिनि। अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह। मां वॾाई नथी कयां, गुरूर नथी कयां, पर ॻाल्हि थी कयां हिकिड़ी
त मुंहिंजी मजबूरी न आहे इहो सभु कुझु करणु, इहो सभु कुझु करणु मुंहिंजो शौक़ु आहे, मुंहिंजी हॉबी आहे। सो हिन जा जेके नंढा नंढा बुज तंग था कनि, इन्हनि खे बार बार प्रॉपर ग्लू हणी ऐं फिक्स करिणो आहे। सो हथनि जो हीउ हाल थींदो, इहो कोई बुरो हाल न आहे, इहो सुठो ई हाल आहे। ठीकु आहे। सो हाणे हीअ ॿई थी विया रेडी, हिकिड़ो ही पार्ट हिकिड़ो ही पार्ट जेको मां तव्हांखे ॿुधायो त मां मापे करे कटियो हो, ऐं हीउ मुंहिंजो हैंडल फिक्स न थियो आहे प्रॉपर, इनखे बि कुझु कयूं था। हिन में ग्लू शायदि घटि लॻियल आहे, या मां हिनखे टाइम घटि ॾिनो आहे चिंबड़ण जो। बहरहाल ईअं न छॾिबो। ठीकु आहे। सो ही अधु बोतल जंहिंजो मां हे जेके नवां आया हो जिन पोइ जॉइन कयो उन्हनि खे थी ॾेखारियां। ऑइली बोतल हुई, हिन जे अधु मां असां कल्ह ठाहियोसीं हिकिड़ो ऑर्गेनाइज़र ज़बरदस्त, बाक़ी अधु मां असां ठाहियूं था बास्केट। हाणे बास्केट ठाहिण जे लाइ आर पार खुलियल आहे, हेॾां बि खुलियल आहे हेॾां बि खुलियल आहे, तरो जेको आहे कोन्हे। त हाणे सभिनी खां पहिरियों मां हिन जो तरो कंदमि फिक्स। ही ॿ पार्ट जेके मां ठाहिया आहिनि, ठीकु आहे, पाठो कटे उनजे मथां मां हिनखे ॿोरी जे पीस सां कवर कयो आहे। त इहो हिकिड़ो हिन जे तरे जो आहे ऐं हिकिड़ो हिन जे अंदरे तरे जो आहे। सो हिनखे छा कंदासीं हाणे असां त सॼी हिनखे ग्लू हणंदासीं बास्केट खे, बेस खे न, जेको तरो ठाहियो आहे उनखे न, छो त उहो अलाए केतिरो वॾो आहे केतिरो नंढो आहे आइडिया न आहे, पर हीअ त फिक्स आहे पंहिंजी जाइ ते। सो हाणे हिन जी मां जान छॾियां थी, हिन मां घणो कुझु कढी वरितो आहे, त नोट था खणो। समीर अनवर, क्राफ्ट जा कमु करण जो शौक़ु आहे, बिल्कुलु शौक़ु आहे त माशाल्लाह फॉलो कयो। मां त जॾहिं सची ॻाल्हि आहे नंढी हूंदी हुअमि तड़पंदी हुअमि त मूंखे कोई सेखारे, पर न टीवी चैनल हूंदा उन ज़माने में, न बुक्स हूंदा, न मैगज़ीन्स हूंदा, यूट्यूब ऐं हिननि जो त सवाल ई पैदा नथो थिए। इहा त हिन दौर जी जेको बि आहे ईजाद चवां, ॿियो छा चवां। सो हाणे सभिनी खां पहिरियों असां हिकिड़ो पार्ट जेको आहे हिन जो तरे जो, ॿ ठाहिया आहिनि असां, हिकिड़ो अंदरां जे लाइ हिकिड़ो ॿाहिरां जे लाइ। हीउ हेठों पासो आहे, हीउ तरो आहे, उनखे असां ॿाहिरें पासे ॾांहुं ही चिंबड़ायूं था। जीअं मां पहिरियों बि चयो त ॿोरी में भुज आहिनि, धागा आहिनि, तंदू आहिनि, इहो हिन सां चिंबड़ी वेंदो। हाणे तव्हांखे सम्झ में आयो हूंदो त असां हेठि तरे तरफ़ ॿोरीअ जो पीस छो वधायो हुअसीं, ॿोरी थोरी वधाए करे खईं हुअसीं, इन लाइ त जीअं असां जॾहिं हिन जो तरो हिन सां चिंबड़ायूं त उहो हिन ते प्रॉपरली चिंबड़ी वञे। सो हाणे हिनखे दॿाए कंदासीं पूरो, ऐं सभिनी खां पहिरियों मां हिन हैंडल खे बि फिक्स कयां जेको बार बार मूंखे चिड़ाए थो, ॼण मूंखे ॿुधाए थो तुंहिंजो कमु न थियो आहे, अजायो थी करे। सो ईअं न थींदो, मूंखे उहो सजायो करिणो आहे। ठीकु आहे। सो हिनखे मां ग्लू हणी छॾी आहे। पहिरियों त कंदमि हिन हैंडल खे सिधो, छो त कंटिन्यू मां तकिड़ो तकिड़ो कमु थी कयां न, हिनखे मां टाइम त ॾिनो कोन, झले न बीठमि, हिकिड़ो लॻी वियो आहे, ॿियो कोन लॻियो आहे, हिकिड़ो बि इहो बसि ईअं ई कुझु लॻो आहे। सो हिन जो हीउ तरो ॾिसो हीउ फिक्स थी वियो, ऐं जेको रफ हिन जो हुयो किनारो, त हाणे उहो थोरो सुठो पियो नज़र अचे। ठीकु आहे, साफ़ु सुथिरो पियो नज़र अचे। वरी बि हीअं असां चङी तरह सां हिनखे ज़ोर ॾेई दॿाईंदासीं। थोरो घणो घटि वधि बि थी वेंदो त काई ॻाल्हि न आहे। हिनखे हिन जो बेस्ट तरीक़ो इहो आहे चिंबड़ाइण जो, त हिनखे रखी ऐं दॿायो, अंदरां ज़ोर ॾियो। अंदर जो हाल ॾिसो, बुरो आहे न, अंदर जे हाल खे कयूं था हाणे सिधो। त हाणे जेको असां हीउ हिसो ठाहियो आहे उनखे रफ पासे ॾांहुं हणंदासीं ग्लू, अंदरे पासे ॾांहुं जितां हे मोड़ियल आहे वधियल आहे पूरे खे। ठीकु आहे। ऐं एतिरो अंदरां फाइन फिनिशिंग हिन जी नज़र ईंदी तव्हांखे। ऐं ही ॿई पीसिस तरे जा जॾहिं पाण में चिंबड़ंदा हिन ग्लू जे ज़ोर ते, ऐं हिन ॿोरी जा भुज आहिनि हिन में, त हीउ बिल्कुलु ई सुठो परफेक्टली पको थी वेंदो। त हाणे हिन में अंदरि कीअं विझंदासीं, हीउ जेको रफ पासो आहे उहो कंदासीं हेठि ऐं साफ़ु पासो कंदासीं मथे। त तव्हां ॾिसंदो त हीउ प्रॉपरली हिन में फिक्स थी वेंदो, ऐं हिन में अंदरि ॿोरीअ में जेके बि गुंज आहिनि, ॻंढ आहिनि, उहे सभु हिन सां ढकिजी वेंदा। हीअ बास्केट जी जॻह तव्हांखे नीट ऐं क्लीन फिनिशिंग नज़र ईंदी, अंदरां बि ॿाहिरां बि। चङी तरह दॿाइणो आहे त जीअं फिक्स थी वञे। हीउ ॾिसो हाणे कीअं थी लॻे, पहिरियों खां चेंज आहे न बिल्कुलु। त हीउ हिन जो ॿाहिरों पासो, हीउ हिन जो अंदरों पासो, ऐं जेसि ताईं ग्लू आली हुजे त तव्हां हिनखे चङी तरह सां अॻिते पोइते करे पंहिंजी मर्ज़ीअ सां फिक्स करे सघो था। सो बास्केट जो ही मेन जेको आहे पार्ट उहो असांजो कंप्लीट आहे। हाणे असां हिनखे कंदासीं डेकोरेट, छो त हाणे डेकोरेशन खां सवाइ त कुझु न आहे न।
ऐं जेके लेट आया आहिनि पोइ आया आहिनि उन्हनि खे ॿुधायां त ही शबाना सिराज वालेकुम अस्सलाम, मोस्ट वेलकम। ठीकु आहे, हीअ जेके मूं ठाहियो आहे हिन जो हैंडल इहो वायर मां ठाहियो आहे, वायर मां ॾेखारे चुकी आहियां। हार्डवेयर शॉप सां मिली वेंदी शटरिंग वारी वायर जेका घरनि में यूज़ थींदी आहे, त हीअ बास्केट जा हैंडल्स उन मां ठाहिया आहिनि। हाणे असां कंदासीं हिनखे डेकोरेट। ऐं जीअं त मां पहिरियों बि चयो, तव्हांखे ॿुधाए चुकी आहियां त मूं वटि डेकोरेशन जो इलाही सामान हूंदो आहे, छो त मां कपिड़ा ठाहिण जी या ॿियनि अहिड़ियुनि शयुनि जी शौक़ीन न आहियां। मूंखे क्राफ्ट जो मटीरियल हर वक़्तु वणंदो आहे, हर वक़्तु वठिणो हूंदो आहे। हिननि में मां रेड कलर जो कॉम्बिनेशन हणंदमि, त मां चाहियां थी त हीअ सनड़ी जेकी हार्ट वारी लेस आहे इहा हिन ते हणां, या हीअ डॉट्स वारी आहे रेड, पर हीअ ट्रांसपेरेंट आहे, उहा शायदि एॾो मज़ो न करे। सो मां हीअ लेस जेका आहे हिन ते हणां थी। हिन में हार्ट्स ठहियल आहिनि ऐं हार्ट्स हणण जी वजह हिकिड़ी उहा तव्हांखे पोइ ॿुधायां थी। सो चौधारी असां हिन बास्केट खे ग्लू हणी वेंदासीं थोरो छॾे करे। हीअ ॾिसो बिल्कुलु मथे किनारे ते न, उतां 1 या 1.5 सेंटीमीटर जेतिरो छॾे चौधारी ग्लू हणबी, ऐं हिनखे शुरू उतां ई कंदासीं जिते हिन में ॻंढ आहे। हीअ ॾिसो, हीअ हिन में ॻंढ आहे हिते ॿोरीअ में। ठीकु आहे, सो सभई ॻंढ हमेशह हिकु पासे कंदा कयो। कल्ह बि जॾहिं मां ठाहियां पई ऑर्गेनाइज़र त मां इहो ई चयो त ॻंढ हिकिड़े पासे हुजनि। ईअं न चौधारी डिफरेंट शयुनि जा ॻंढ हुजनि त पोइ उन जी सूंहं ख़राबु थींदी आहे। हीअं ॻंढ हिकिड़े पासे हूंदा त असां हिनखे आराम सां फ्रंट हिन जो यूज़ करे सघंदासीं। ठीकु आहे, सो हाणे हीअ असां लेस हिनखे चिंबड़ायूं था उतां खां जितां खां ऑलरेडी हिन जे मथां ॻंढ आहे। ॾाढी नाज़ुक सनड़ी लेस आहे, पर मूंखे हिन सां रेड कॉम्बिनेशन रखिणो आहे ऐं जूट जो जेको पंहिंजो ओरिजिनल कलर आहे, जेको नेचुरल, उहो वाह जो प्यारो आहे। ऐं मां ही ओरिजिनल मटीरियल जेको बि आहे नेचुरल मटीरियल इस्तेमालु करणु मूंखे ॾाढो मज़ो ईंदो आहे। सो हिनखे कटियूं था। ठीकु आहे, हाणे हिनखे बि हिन जो जेको सिरो खुलियल आहे उनखे ग्लू हणंदासीं ऐं हिनखे फिक्स कंदासीं ऐं हिन सॼे खे पोइ हथ सां आस्ते आस्ते असां दॿाए वेंदासीं। ठीकु आहे, हाणे हिनखे दॿायूं था, फिक्स बि कयूं था, ॻाल्हियूं बि कयूं था। हीअ बास्केट तव्हां कंहिंखे गिफ्ट बि करे सघो था। हिन में गुल विझी, ॿार आहे त को टॉफ़ीस चॉकलेट्स विझी, कंहिं छोकिरीअ खे ज्वैलरी विझी, क्लिप्स ज्वैलरी, चूड़ियूं, कुझु बि। कंहिं सिलाई जी शौक़ीन माईअ खे हिन में सिलाई जो सामान विझी, यानी कुझु रील बटण धागा, उनखे तव्हां बर्थडे गिफ्ट करे ॾियो त उहा ख़ुशि थी वेंदी। अगरि मूं जहिड़ी हूंदी त ज़रूरु ख़ुशि थींदी। सो या पंहिंजे पाण वटि रखो अगरि त हीउ फस्ट क्लास हिकिड़ो ऑर्गेनाइज़र बि आहे, अंदरां बि नीट एंड क्लीन। ऐं हिन जी जेका ॿोरी आहे, हिन जो कवर ॿोरीअ वारो आहे, त मेर मिटीअ जो बि हिनखे ख़ासि फ़र्क़ु न पवंदो, छो त हीउ कलर अहिड़ो आहे जो मेरो बि थियो त हिन ते नज़र ई न ईंदो त मेरो थियो आहे या न थियो आहे। ठीकु आहे, सो हीअ बास्केट थी वई आहे रेडी ऑलमोस्ट। ऐं हाणे ॿुधायांव त मां हिनखे हार्ट वारी लेस छो आहियां, छो त मूं वटि हिकिड़ो हीअ फेल्ट जो हार्ट वारो कटआउट आहे, इहो बि मां हिन जे मथां हणणु थी चाहियां। कीअं थो लॻे? सुनीता लेट कोई न थियो आहे, देर आयत दुरुस्त आयत। सुनीता, ही मुंहिंजी ऑयल जी बॉटल जो हाफ आहे, बाक़ी हाफ ही ॾिसो, कल्ह मां ऑर्गेनाइज़र ठाहियो हो, उन मां ही अधु बचायो, उन अधु मां बि हे मां मथो हिसो कटे छॾियो आहे। हिनखे ॿोरीअ सां कवर कयो आहे। वायर जा हैंडल्स आहिनि जंहिंखे मां सुतलीअ सां कवर कयो आहे। लेस ऐं रेड कलर कॉम्बिनेशन मूंखे रखिणो आहे इन करे। ऐं ॿी ॻाल्हि त हीअ अगरि लेस मूं वटि घणी हुजे हा न, त मां इनखे हेठां बि हणां हा, हीअं हणां हा, पर मूं वटि थोरो पार्ट आहे, चौधारी पूरो न ईंदो। हीअ मां ॿारनि जे फ्रॉक्स ते हणी हणी इस्तेमालु करे छॾी आहे। सो हाणे हीअ हार्ट जो कटआउट आहे, हीअ फेल्ट जो आहे। असल में त हीअ हैंग करण जो हुयो, हिनजी मां डोरी कढी छॾी आहे। त हाणे हिनखे असां हणंदासीं ग्लू। सो प्लीज़ तव्हांजी राय मूंखे ज़रूरु खपे। तव्हांखे हे कीअं थो लॻे? मुंहिंजी वीडियोज़ खे शेयर कयो ऐं पंहिंजी हिकिड़ी सिंधियाणी जो क़दुरु कयो, छो त ज़ाहिर सिंधियुनि खे सिंधी न ॾींदा अहमियत, ऐं त ॿियो केरु ॾींदो? ॿियो त को सम्झंदो ई न जो असांखे अहमियत ॾिए। ठीकु आहे, सो सिंधी सम्झी था सघनि त हिनखे मां ऐं इहो हणण महिल इहो ख़्यालु करिणो आहे त हिन जो वधीक साफ़ु सुथिरो पासो कहिड़ो आहे, छो त ॿोरी आहे न, ज़ाहिर आहे ही रफ़ आहे, कंहिं हंधा बिल्कुलु नीट आहे, त मां ॾिसां थी हिन जो साफ़ु पासो हे आहे, त हिन साफ़ वारे पासे ॾांहुं मां हिनखे ही हार्ट चिंबड़ायो आहे। सो ही ज़ाहिर थोरो टाइम वठंदो, को मसइलो न आहे। त हाणे ॿुधायो कीअं थो लॻे मुंहिंजो अॼु जो ही क्राफ्ट, मुंहिंजी ज़बरदस्त हीअ बास्केट। हिकिड़ी ऑयल जी बोतल मां असां ॿ जेके आहिनि यूज़फुल ऐं ख़ूबसूरत शयूं ठाहियूं आहिनि,
ऐं अगरि चाहियूं त हिन जो बि वाह जो कुझु न कुझु ठही थो सघे अञा, पर फ़िलहालु मां छॾियां थी हिनखे। सो ॿुधाइजो ज़रूरु। ऐं जेकॾहिं तव्हांखे शौक़ु आहे कॾहिं बाज़ारि वञणु थिए, अहिड़ी का कम जी शइ नज़र अचे त तव्हां वठी छॾियो, छो त ख़बर हूंदी आहे त कुझु न कुझु कंदासीं। थैंक यू सो मच सुनीता, चए थी तमामु सुठो आहे। ऐं समीर अनवर यू तव्हां उन ॾींहुं हनी ऐं लेमन सां छा कयो? ओ माय गॉड, तव्हां मुंहिंजा व्लॉग्स ॾिसंदा आहियो छा? हाफ लेमन, ठीकु आहे, हाफ लेमन ते हिकिड़ो या ॿ ड्रॉप हनी हणी ऐं पंहिंजे हथनि ते ऐं पंहिंजे फेस ते रब कयो ऐं पोइ उनखे छॾे ॾियो त उहो बिल्कुलु ड्राई थी वञे। ड्राई थी वञे त पोइ ईअं, जे ऊन्हारो हूंदो आहे त थधे पाणी सां धोई छॾिजो, जे सियारो हुजे त नीम गरम पाणीअ सां, ठीकु आहे। त पोइ जेको आहे उहो नेचुरल ब्लीच आहे। मां कॾहिं बि ब्यूटी पार्लर न वई आहियां, न मां अहिड़े क़िस्म जा उटपटांग हरकतूं कंदी आहियां पंहिंजी स्किन सां, त मां इहो जेको बि घर में मां पंहिंजो बुर्ची खानो यूज़ कंदी आहियां पंहिंजे मुंहं ते बि। सो इहो मां ब्लीच कयो हो, छो त मूंखे वञिणो पार्टी में। हाणे ॿुधायो, सुठो लॻो? थैंक यू राबिया बलोच, वॾी महिरबानी, हेॾी वॾी वॾी तव्हां क्लैप ठाही आहे ऐं मूंखे तव्हां ॿुधाईंदव त हीअ तव्हांखे क्राफ्ट कीअं लॻो। जेके पोइ बि वीडियो ॾिसनि पोइ बि कमेंट करे सघनि था। वायर मां हैंडल्स ठाहिया आहिनि ऐं हीअ ज़बरदस्त बास्केट मुंहिंजी रेडी आहे। इनशाला इरादो इहो ई आहे त मां सुभाणे बि हिकिड़ी क्राफ्ट जी वीडियो ठाहींदमि, पर उहो ई मां ॻाल्हि कई त वाइदो कीअं कजे। हा सुनीता, यू आर वेलकम। सो सची ॻाल्हि इहा ई आहे त मां न वेंदी आहियां कॾहिं, मूंखे यादि न आहे पार्लर असांजे पाड़े में बि आहिनि त अलाए ख़बर अंदरां कीअं आहिनि। मूंखे मतिलबु न वणंदो आहे इहे केमिकल्स ऐं अहिड़े क़िस्म जी शयूं पंहिंजे स्किन ते मां कॾहिं बि न इस्तेमालु कयूं आहिनि। थैंक यू समीर अनवर, वॾी महिरबानी। नुसरत नाज़, ओ वालेकुम अस्सलाम, मोस्ट वेलकम नुसरत। अच्छा अच्छा, सही आहे समीर अनवर, हा ठीकु आहे ठीकु आहे ठीकु आहे, छो त मूंखे ज़ाहिर आहे सभु शयूं यादि नथियूं रहिजी वञनि। अॼु मिली वियो पेज, ओके नुसरत नाज़, ठीकु आहे ठीकु आहे। क्रिएटिव हैंड्स बाय NW, ठीकु आहे। सो कंहिं वरी मूंखां इहो बि पुछो त तव्हां जेके शयूं था सेल कयो उन्हनि जी क़ीमत छा आहे, त भई मूं चयो त अॼुकल्ह मां सेल कोन थी कयां, ठीकु आहे। हाणे मां हिन पेज खे यूज़ कंदमि सेखारण जे लाइ, पंहिंजी टीचिंग जे लाइ। सो हीअ मुंहिंजो अॼु जो कमु आहे। हीअ लेस हुई मूं वटि हार्ट्स वारी, त मूं विया हीअं, छो त मूंखे हे वारो हार्ट बि हिन ते हणिणो हुयो। सो हीअ मुंहिंजी बास्केट रेडी आहे, ज़रूरु ॿुधायो तव्हांखे कीअं लॻी। ऐं थैंक यू सो मच समीर अनवर, वॾी महिरबानी पसंदि करण लाइ। ऐं इनशाला इहो सिलसिलो जारी रहंदो। काट कबाड़ जमा कयो, टीन दफ़ा जमा कयो। ऐं जेके मुंहिंजा यूट्यूब वारा आहिनि व्यूअर्स, उन्हनि खे ख़बर आहे मां पाण खे चवंदी आहियां टीन दफ़े वारी माई, ठीकु आहे। सो मां ॾाढो मतिलबु फ़ख़ुरु महसूसु कंदी आहियां इन शइ ते। त मूंखे जिते बि, इवन मुंहिंजा ॿार बि हाणे ॿाहिरि कुझु खाई पी ईंदा आहिनि, का जूस जी बोतल, जेके ठिकर जी कुपियुनि में चांहि थी मिले अॼुकल्ह, तंदूरी चांहि, उहे या कुझु बि खाईंदा पीअंदा आहिनि न, त उहे खणी ईंदा आहिनि मुंहिंजे लाइ, अमी इहे तव्हांखे खपंदो न? मां चयो हा। सो मूं वटि अलाए केतिरो ज़ख़ीरो आहे इन बेकार शयुनि जो। ऐं किचन ज़िंदाबाद, उनजे लाइ त असां वठंदा था रहूं, त उहे शयूं बचनि थियूं ऐं असांखे कमु थियूं अचनि। सो वॾी महिरबानी, लख कुर्ब तव्हांजा जो तव्हां जॉइन कयो मुंहिंजी हिन लाइव वीडियो खे। इनशाला गॾु आहियूं, इहो सिलसिलो जारी रहंदो ऐं तव्हां पंहिंजा आइडियाज़ बि ॾेई सघो था मूंखे, ऐं जेके शइ मां ठाहियां थी उन ते सलाह बि ॾेई सघो था त हिन में अगरि हीअं कजे अञा त वधीक सुठो लॻंदो। जीअं मां सोचां थी हिन में अगरि हिते साइड ते को नंढिड़ो बो हणिजे, का नंढड़ी बटरफ्लाई हणी छॾिजे, या का नंढड़ी टाइनी हार्ट हणी छॾिजे, त उहा बि सुठी लॻंदी। बहरहाल उहो पंहिंजी पंहिंजी सम्झ आहे। ऐं मां सिर्फ़ु तव्हां सां आइडियाज़ थी शेयर कयां। हाणे ज़रूरी कोन्हे त तव्हां वटि अहिड़ो हार्ट या अहिड़ी लेस हुजे, पर ॿोरी ऐं बोतल ऐं तार ऐं सुतली जो इंतज़ाम त हर को करे थो सघे, ऐं उनखे पंहिंजे हिसाब सां सजायो। पंहिंजी जेका बि तव्हांजी क्रिएशन आहे, जेको बि तव्हांजो ज़हन अलाह ॾिनो आहे, उन हिसाब सां तव्हां उनखे सजाए सघो था। सो ख़ुशि हुजो, आबाद हुजो। मुंहिंजे तरफ़ां हीअ अॼु जी वीडियो हुई, जेके बि मौजूदु आहे उन्हनि खे त पसंदि आई आहे, ऐं इनशाला जेके ॿिया ॾिसंदा उन्हनि खे बि ज़रूरु पसंदि ईंदी। छा सेखारिया, मां सम्झा नथी। नुसरत नाज़, मां तव्हांजी ॻाल्हि न सम्झी। कटलरी लिखियो आहे, तव्हां छा लिखियो आहे? कटलरी जे लाइ सेखारियां, छा सेखारियां? सो प्लीज़ तव्हां इहो कमेंट कयो, वरी भली डिटेल लिखो, का ॻाल्हि न आहे। सो हाणे मां हीअ वीडियो बंदि करण खां पोइ वञी पढ़ां थी। सो मोकिलायूं था मुंहिंजे तरफ़ां इलाही सारो प्यार, इलाही सारियूं दुआऊं। ख़ुशि हुजो, आबाद हुजो। ऐं नुसरत नाज़, छा सेखारियां कटलरी जे बारे में? कटलरी जे लाइ छा कुझु रखण जे लाइ?
कल्ह जेको मां सेखारियो आहे वीडियो अथव मुंहिंजे उन ते इन ई पंहिंजे पेज ते मौजूदु अथव। त मूं ऑर्गेनाइज़र सेखारियो, हिकिड़ो स्टोरेज बिन सेखारियो, उन में कटलरी बिल्कुलु रखी थी सघिजे, हिन में बि कटलरी रखी थी सघिजे, ठीकु आहे न। पर छा आहे जो हिन जो तरो असां हथरादू हयो आहे, ऐं जेको मां कल्ह ठाहियो उन में बोतल जो पंहिंजो तरो हुयो त उहो वधीक मज़बूत आहे। इन करे मां हुन में चयो त कुझु तव्हां हेवी शयूं बि रखी था सघो, उनखे धोइणु वॉश करणु, अंदरां सोलो आले कपिड़े सां उघणु, हिन खे वॉश कोन कंदासीं, हिन में अहिड़ियूं शयूं रखंदासीं जंहिंसां ही ख़राबु न थिए। सो मोकिलायूं था, इनशाला गॾु आहियूं, वरी कंहिं नई वीडियो सां मिलंदासीं, तेसिताईं अलाह वाही।